नवा के ॿुधाईंदा लाड़काने जे ख़ानगी स्कूल में तालीमी मेलो लगायो वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि तोड़े जनरल नॉलेज बाबति शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। तफ़सीलनि लाइ पेश आहे अशफाक सांढे जी ही रिपोर्ट। लाड़काने जे निजी स्कूल में एकेडमिक तालीमी नुमाइश मेलो लगायो वियो जंहिंजो इफ्तिताह ज़ेबेस्ट जे बोर्ड ऑफ ट्रस्टी जे मेंबर ऐं नाले वारे कानूनदान अब्दुल रज़ाक सुमरे पारां कयो वियो। मेले में स्कूल जे हेड टीचर अज़मत ज़हरा सोलंकी, मीडिया कोऑर्डिनेटर रशीद मेमण, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत सदन वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। नुमाइश में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंधी, उर्दू, कंप्यूटर ऐं साइंस कार्नर जोड़े उन्हनि में पंहिंजे हथनि सां ठाहियल साइंसी मॉडल, पेंटिंग्स ऐं फन पारा नाले वारे शख्सियतुनि मिर्ज़ा गालिब, साईं जीएम सैद, पीर पगारो, परवीन शाकिर समेत ॿियनि जा मुजस्समा ऐं तस्वीरूं नुमाइश में रखियूं वयूं, जिन खे ॾिसी शागिर्दनि जे वालिदैन खेनि ख़ूब दाद ॾिनो। स्कूल जी हेड मिस्ट्रेट अज़मत ज़हरा सोलंकी चयो त हिन नुमाइश जो मौज़ू तालीमी मैदान में इनकलाब आणणु आहे। अॼु शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजे हथनि सां साइंसी मॉडल ऐं मुख़्तलिफ़ तस्वीरूं ऐं मुजस्समा ठाहिया आहिनि। ही जेके जंहिं जूनियर स्कूल जी अॼु प्रोग्राम आहे उन्हनि खे मां लख शाबाशी ॾींदुमि जंहिं महिनत सां, जंहिं लगन सां हे पंहिंजो कमु था कनि। हे माण्हू हैरत में पइजी थो वञे त हिते हिन इदारे में ॿारनि खे एतिरो कुझु जनरल नॉलेज ॾिनो थो वञे जेको शायदि असां चङे भलनि पढ़ियल माण्हू में बि कोन्हे। सभई सब्जेक्ट्स जा कार्नर्स ठाहिया आहिनि। उर्दू आहे, इंग्लिश आहे, सिंधी आहे, एस्ट्रोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे, ज़ूलॉजी आहे। असां ॿारनि खे मौक़ो ॾिनो आहे कि हू पंहिंजी सलाहियतुनि खे उजागर कनि। साइंस जे हवाले सां कंप्यूटर साइंस जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स कया विया आहिनि। उन्हनि प्रोजेक्ट्स जो मक़सदु इहो हुयो त ॿारनि जे अंदरि कंप्यूटर साइंस जी ॼाण मुहैया कई वञे। अलॻि अलॻि शयूं थियूं आहिनि, अलॻि अलॻि जीअं ससी ऐं पनूज़ थियो आहे, हिते लतीफ़ जो जेको राग थियो, हिते अलॻि अलॻि शयूं अकेडमिक थियो, एग्ज़िबिशन थियो आहे। हिते मज़ो, तव्हां बि अचो। मूंखे इलाही मज़ो आयो हिते। मां आई हुयमि रेविस स्कूल में। हिते लतीफ़ जो राग हुयो, लीला हुई, मतिलबु सिंधी एग्ज़िबिशन हुयो, सिंधी जो मतिलबु ॿुधाइनि। सिंध खे जेके बि सकाफ़तूं आहिनि, जेके बि शाइर आहिनि, जेके बि अदीब आहिनि, जेके बि सियासतदान आहिनि, उन्हनि सभिनि खे असां ॾेखारियो आहे, ज़ाहिर कयो आहे, परफॉर्मेंस कराई आहे। जेके बि सुरमी वग़ैरह हुयूं उन्हनि जे हिसाब सां हे तमामु सुठो इवेंट आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में स्कूलनि में इन क़िस्म जी एक्टिविटीज़ थियणु खपनि ऐं हिन में ॿारनि जी जेका हिकिड़ी स्टडी करे करे यकसानियत जो शिकार था थियनि, उनमें काफ़ी सुठी चैन थी मिले।